बुधाए कलू हाणे छा थो चई ही धनीअ जो नाम तोरी छा ॻाल्हाई थो ॾिसो न तामो ये बगलनि में खणी आयो अथसि ॾिसाई ज्वारी माण्हू हिन ते कहिड़ो भरोसो हे सॼो ॾींहुं टीवीअ में दोॾा टिकाई वेठो आहे मां त सम्झां थो त जेको हिन लालीअ कमु कयो आहे न कुधो इन में हिन जो पूरो पूरो हथु आहे हा सेठ ज्वारी जी गैरत ते कहिड़ो एतबार भलू कंहिंखे वणे चाहे न वणे पर विचा गिरह ज़रूर खणे सेठ दना ख़ान पहा को ॿुधो अथई न सिंधीअ में आसान सिंधीअ में त कारो ॿधु कमरे सां रंग न मटाए त आदत त ज़रूर मटाईंदो हिन कलूअ जे छोरीअ जा अरकान ॾिसी ऐं मिठल असांजे ॻोठ जी न्याणीअ जी छोरियूं भॼी वेंदियूं या ख़राब थी वेंदियूं बस कर वलू बस ॼण खे बि ॻाल्हाइण ॾे कलूअ खे बि ॻाल्हाइण जो पूरो पूरो हक़ आहे उनखे बि सफ़ाई पेश करण ॾे रुगो पतो जारी है अरे न कलुआ सॼे ॻोठ जी इज़त मिट्टीअ में मिलाई आहे मिट्टीअ में हिन खे ॻाल्हाइण जो को हक़ ई नाहे अरे जेकॾहिं इज़त वारो हुजे हा न फैसले में न अचे हा ॿुधी मरे हा ढकणीअ जे धुक में बस कर मिठल यही ॻोठ तुंहिंजे पीउ जो न आहे कलूअ खे बि ॻाल्हाइण जो पूरो पूरो हक़ आहे बाबा तव्हां वॾा तव्हांजी मर्ज़ी जेको तव्हां फ़ैसिलो कंदो मूंखे क़बूल आहे सेठ साहब हक़ जो फ़ैसिलो कजो मता न्याणी जूं पिटूं न खणो सेठ साहब ही ॻोठ बि तव्हांजो आहे लाली बि तव्हांजी आहे तव्हांखे जीअं वणे तीअं फ़ैसिलो कयो लाली अच्छी आहे कारिया बेर कानी असांखे न ॻोठ में न खपे लाली न खपे लाली न खपे खामोश बस कयो फैसलो ॿुधो लाली बराबर घर खां गायब रही आहे पर किनी न आहे ऐं इहो बि साबित न आहे थियो त को घर खां निकिरी वई हुई उन करे जेकॾहिं को बि हिन ॻोठ मां लालीअ सां शादी करणु चाहे त लाली हिन ॻोठ में रही सघे थी ॿी सूरत में मां न चाहींदे बि लालीअ खे ॻोठ निकाली ॾींदुसि सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।